अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद तो कयां था सब ठीक हूंदव। फ्रेंड्स अॼु जी वीडियो आहे उन में आऊं तव्हांखे ॿुधाईंदुमि त क्रोम ब्राउज़र ते पंहिंजे यूट्यूब चैनल ठाहे, जेकॾहिं असांजो यूट्यूब चैनल आहे त उन ते असां क्रोम ब्राउज़र ते वञी करे कीअं सेटिंग कयूं ऐं उहो कीअं ओपन कयूं। त सभ खां पहिरीं असांखे क्रोम ब्राउज़र खोलण में ॾाढी मुश्किलात पेश ईंदी आहे। इन करे आऊं तव्हांखे सेखारींदुमि त क्रोम ब्राउज़र कीअं खोलिजे ऐं उनजो शॉर्टकट कीअं कढी छॾिजे ऐं कीअं आसान तरीक़े सां उनखे यूज़ करे सघिजे थो ऐं उन में पंहिंजे यूट्यूब चैनल जी फुल सेटिंग जेको आहे कीअं करे सघिजे थी। त फ्रेंड्स अॼु जी वीडियो कयूं था स्टार्ट। लाइक कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। पोइ कयूं था वीडियो खे स्टार्ट। त फ्रेंड्स हींअर हलंदासीं असां क्रोम ब्राउज़र ते। क्रोम ते क्लिक कंदासीं ऐं ओपन थींदो। ओपन थियण खां पोइ असां हिते यूट्यूब डेस्कटॉप लिखंदासीं। यूट्यूब डेस्कटॉप ते क्लिक कंदासीं। studio.youtube.com इहा लिंक अची वई आहे। इन ते असां क्लिक करण खां अॻु में मथे 3 डॉट्स आहिनि, 3 डॉट्स ते क्लिक कंदासीं ऐं डेस्कटॉप साइड ते टिक कंदासीं। त फ्रेंड्स यूट्यूब स्टूडियो ओपन थी चुको आहे ऐं हीअ मुंहिंजो चैनल आहे जुनेद अहमद ऑफिशियल। त फ्रेंड्स हिते हेठि ॾिसंदव त हेठि सेटिंग जो ऑप्शन आहे। सेटिंग जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं त हिन में असांजे चैनल जी सेटिंग आहे। हिते जेको आहे करंसी जेका आहे उहा सिलेक्ट करणी आहे ऐं चैनल ते वेंदासीं। चैनल जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं त हिते बेसिक इंफॉर्मेशन आहे। हिते पंहिंजी कंट्री सिलेक्ट करणी आहे ऐं कीवर्ड्स जेको तव्हांजो चैनल आहे उनजो नालो ऐं उनजो घणनि क़िस्मनि सां नालो लिखी छॾियो। ग़लति सलति स्पेलिंग बि जेको आहे सो माण्हू लिखंदा आहिनि, सर्च कंदा आहिनि। तव्हांजो जीअं चैनल सर्च थी सघे ऐं उहो अची सघे। ऐं इन खां पोइ ॿियो जेको ऑप्शन आहे उहो आहे फीचर एलिजिबिलिटी। फीचर एलिजिबिलिटी में फ्रेंड्स जेको फर्स्ट आहे स्टैंडर्ड फीचर, इहो तव्हांजो इनेबल थियल आहे। ऐं इन खां पोइ इंटरमीडिएट फीचर में तव्हांखे मोबाइल नंबर जेको आहे उहो तव्हांखे वेरीफाई करिणो हूंदो आहे। मुंहिंजो वेरीफाई थियल आहे त तव्हां हिते मोबाइल नंबर ऐड करे उहो वेरीफाई करे सघो था। त फ्रेंड्स हिते असां पंहिंजे चैनल जी पूरी सेटिंग करे सघूं था। सेटिंग वारे ऑप्शन ते वञी करे चैनल जी सेटिंग फुल करे सघूं था। ऐं ॿी वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुमि त चैनल जी सेटिंग कीअं कबी आहे। त फ्रेंड्स इहो असांजो यूट्यूब डेस्कटॉप जेको आहे उन ते खुली चुको आहे, डेस्कटॉप साइड ते क्रोम ब्राउज़र ते। फ्रेंड्स हिकिड़ी ॿी आउं तव्हांखे लास्ट में हिकिड़ी टिप ॾींदुमि जेका तव्हां ध्यान सां सम्झियो। मथे 3 डॉट्स आहिनि, 3 डॉट्स ते क्लिक कंदासीं ऐं हे जेको आहे एड टू होम स्क्रीन ते क्लिक कंदासीं त ऐं हीअ ऑप्शन अची वेंदो ऐं कैंसिल एंड एड ते क्लिक कंदासीं त हे जेको असांजो ॿियो जेको आहे ऑप्शन अची वियो आहे। हिन ते लिखियलु आहे एड टू होम स्क्रीन ऐं एड ऑटोमेटिकली हिते क्लिक कंदासीं। त फ्रेंड्स तव्हां ॾिसजो त हिते जेको आहे हिकिड़ो ऑप्शन अची चुको आहे चैनल डेस्कटॉप। त तव्हांखे घड़ी हिन चैनल क्रोम ब्राउज़र ते क्लिक नाहे करिणो ऐं इन ते तव्हांखे पंहिंजो चैनल नाहे खोलणो। तव्हां जीअं इहे डेस्कटॉप जेको आहे मूं टिप ॿुधाई त उन टिप सां तव्हां हिन ऑप्शन ते क्लिक कंदव त तव्हांजो हे ॾिसो अहिड़ो इंटरफेस स्टार्ट थी वेंदो, अॻियां अची वेंदो। त यानी तव्हांजो चैनल जेको आहे उहो खुलियल ई रहिजी वेंदो। इन में तव्हां जीअं बि वीडियो पंहिंजी एडिट करे सघो था ऐं उन ते सेटिंग वग़ैरह बि करे सघो था। त फ्रेंड्स अॼु जी इहा वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो ऐं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कजो। अहिड़ियूं खोड़ सारी वीडियोस ॾिसण जे लाइ। अल्लाह हाफ़िज़। सदाईं गॾु।